खैरपुर में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त खैरपुर में पाकिस्तान पीपल्स पार्टी सखर अॻवान ऐं अॻूणो सूबाई वज़ीर सैयद अवैस कादिर शाह जो कंदरा ऐं आसपास जे इलाइक़नि जा तूफ़ानी दौरा ऐं ताज़ियतूं ॻोठ गुल मोहम्मद लाशारी में मोहम्मद बचल लाशारी जे वफ़ात ते वारसनि सां दुआ मुग़फ़िरत घुरी ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि में पहुची करे पीपल्स पार्टी जे कारकुननि जियालनि सां गॾिजाणियूं पिणु कयूं आहिनि। इन मौक़े ते सैयद अवैस कादिर शाह ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशा गरीब आवाम जी ख़िदमत कई है। बेरोज़गारनि खे रोज़गार ॾींदड़ पार्टी है। ईंदड़ इलेक्शन में भी वॾी अक्सरियत सां कामयाब थी करे आवाम जी ख़िदमत खे जारी सारी रखियो वेंदो। इन मौक़े ते पार्टी जियालन पीपल्स पार्टी यूसी टुमो जो अॻवान उस्ताद मोहम्मद मुरीद धारेजो, मोहम्मद बदल चना, अब्दुल रूफ कटपर ऐं पीपी जियालन समेत सभई पार्टी कारकुन गॾु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।